नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बख्शापुर थाणे जे हद ॻोठ लाखो जाखराणी में काराण जे कुदे रस्म हेठि जवाबदार 25 वर्ष जी नौजवान औरत मसामात निर्मोज़ी ज़ाल नूरदीन जखराणी खे बंदूक जा फायर करे बेदर्दी सां क़त्ल करण बाद फरार थी विया। कातिलनि जी इतला मिलण बाद बख्शापुर पुलिस वाक़े वारी हंधि पहुची मक़तूल औरत जो लाश थाणे ते आंदो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद औरत जो लाश रोलर सेंटर बख्शापुर में लेडीज़ डॉक्टराणी एम्बुलेंस की सहूलत न हुअण करे तालका अस्पताल कश्मीर मुंतकिल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद मक़तूल जो लाश वारसन हवाले कयो वियो। अस्पताल में वारसन जो चवणो त असां सां ज़ुल्म थियो। जवाबदार मुड़स नूरदीन घरवारी खे काराण जे बेगुनाह इल्ज़ाम मड़ी क़त्ल कयो वियो। बख्शापुर थाणे जे SHO जो चवणु आहे त औरत खे मुड़स नूरदीन जे चाचे ऐं ॾेर काराण इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो। जवाबदार फरार थी वियो, जॾहिं त बख्शापुर थाणे ते सरकार जी मदियत में ASI गुलाम कादिर चोलवाणी जी फरियाद ते 4 जवाबदार बालाच घोटो समेत 2 नामालूम जवाबदारन मथा कत्ल जो केस दाखिल किया वियो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।